मेंटली ॾाढो डिस्टर्ब आहियां। मां अलमाइटी नेचर जे इंसाफ़ जो क़ाइल आहियां। हर शइ पंहिंजे मुक़रर वक़्त ते थिए थी ऐं हर ॻाल्हि में का न का चङाई हूंदी आहे, का न का हिकमत हूंदी आहे। मूंखे लॻे थो त मुंहिंजे वञण सां हितां हिन घर तां हिकिड़ी बला टरी वेंदी। छा तोखे लॻे थो छा तुंहिंजे वञण सां हिते सभु कुझु ठीकु थी वेंदो? छा तूं इहो सम्झी थो त इहो जेको कुझु थियो आहे उनजो ज़िम्मेवार तूं आहीं, तुंहिंजे सिर जे करे थियो आहे? To be very frankly speaking, मूंखे ॾिसण सां माण्हू सम्झी वेंदा आहिनि त मां वॾो लकी माण्हू आहियां, पीउ जो अकेलो वारिस। हर माण्हू मूंसां मिलणु चाहींदो आहे, ॻाल्हाइणु चाहींदो आहे, पर मां छा आहियां इहा सिर्फ़ु मूंखे ख़बर आहे। मुंहिंजी फैमिली ते जेके क्राइसिस आहिनि मां उन्हनि जो ज़िम्मेवार पंहिंजो पाण खे थो सम्झां। शायदि इहा ई मुंहिंजी भुल हुई। आयशा सां तालुक़ हिकु भयानक ख़्वाब साबित थियो। सना सां शादी ज़िंदगीअ जो अलमियो साबित थियो। मसाइल जनम वठंदा विया ऐं मां पंहिंजे पाण खे बचाए कोन सघियुसि। अॼु DIG सां मिली आयो आहियां। मूंखे ख़ातिरी कराई अथसि त असांजी इन्वेस्टिगेशन ईमानदारी सां पई थिए, कंहिंसां बि ज़्यादती कोन थींदी। हालात ऐं वाक़ियात मां त इहो ई त ज़ाहिर थिए त सना खे हुनजे पीउ ऐं भाउ मारायो आहे। इनमें शिराज़ी त का बि इन्वॉल्वमेंट न आहे। अज़ीम सां त मां ॿ हथ कंदुसि, बसि रुगो ही केस हल थी वठे। तव्हां पाण ई चवंदा आहियो त आम रवाजी माण्हू फ़क़ति माण्हुनि ते ई सोचंदा आहिनि ऐं ॾहा इंसान आइडियाज़ ते ई सोचींदा आहिनि। तुंहिंजो छा ख़्यालु आहे त एतिरी देरि मां आम माण्हुनि ते या वाक़िअनि ते सोचे रहियो हुउसि? ख़ैर छॾो, अल्लाह बहितरी कंदो। तव्हां काफ़ी थकियल था लॻो, हलो थोरो आराम करे वठो। मां कॾहिं टेंशन खणंदो त न आहियां, पर ख़बर न आहे छो इहो वाक़ियो मुंहिंजे सिर ते सवार थी बीठो आहे। ख़बर अथई, निंड ऐं सुकून तॾहिं ईंदो आहे जॾहिं महबूब या हुनजो तसवुरु हुजे, यार जी ॿाहुनि जो हार वजूद खे वेढ़ियल हुजे, त पोइ सभु ओजागा ऐं बेचैनियूं ख़तमु थी वेंदियूं आहिनि। अता साहब, तूं मूंखे अता साहब छो चवंदी आहीं? मां दुनिया जे लाइ अता साहब आहियां, पर तुंहिंजे लाइ त सिर्फ़ु अता आहियां। ख़बर न आहे छो एज डिफरेंस जे करे या त तव्हांजी शख़्सियत जे सहर मूंखे तव्हांजे अदब करण ते मजबूर करे छॾियो आहे। तव्हां लाजवाब इंसान आहियो। मां तव्हां मां घणो कुझु सिखी आहियां। तव्हां में जेके शेड्स मूं महसूसु कया आहिनि उहे कंहिं मंझि हूंदा आहिनि। तूं मुंहिंजी एतिरी तारीफ़ न कंदी कर। मां त हिकिड़ो आम माण्हू आहियां। सिवाय इन जे जो मुंहिंजूं कुझु आदतूं ख़राबु आहिनि जिन खे मां दूरि करण जी कोशिशि कयां पियो। ओके हाँ मां शाम जो ओके मां पोइ तव्हां सां ॻाल्हायां थो। जी ॿियो ख़बर? सर फिंगरप्रिंट्स जी रिपोर्ट अची वई आहे। प्लेट तां वरितल फिंगरप्रिंट्स ऐं गिलास तां वरितल फिंगरप्रिंट जी रिपोर्ट साॻी आहे। हिकु ई माण्हू ज़्यादा लॻो। सर एक्सपर्ट जी रिपोर्ट त इहा ई थी ॿुधाए। मुंहिंजो शक सही निकितो। कातिल चौकीदार खे ख़र्ची ॾेई
फ्लैट ते ईंदड़ वींदड़ जी मालूमात वरिती ऐं वठी फ्लैट में दाख़िल थियो ऐं ॿिन्ही खे क़त्ल करे छॾियो। बिल्कुलु सर, तव्हां सही पिया सोचो। तूं जवान तयारु रख, कंहिं बि वक़्तु कातिल खे गिरफ़्तार करण हलंदासीं। जी सर, तव्हां बेफ़िक्र थियो। तूं हाणे वञी सघीं था, ठीकु आहे? हेलो हलो, रहीम बख़्श पियो ॻाल्हायां, डिफेंस थाणे जो SHO। साईं बादशाही जो ख़ैर, कीअं आहियो? ओचितो घर आया हुआ, इतला कयो आहे त घर में हुजां हा। हा बसि अज़ीम साहब, चांहि पीअण जो मूड थियो, इन करे आयो हुयुसि। ख़ैर हाणे अचिबो त तव्हांखे इतला ज़रूरु कबो। चांहि छो साईं, डिनर कयो, असांखे ख़ुशी थींदी। ज़रूरु। भला आफ्ताब किथे आहे? हिते ई हूंदो, मे बी पंहिंजे रूम में। तव्हां ॿुधायो, कॾहिं था ख़ुशख़बरी ॿुधायो? तव्हां घर में ई आहियो न? हा ख़ैर में? हा, कमु हुयो, फ़ोन ते ॿुधाइणु मुनासिबु न आहे। मां थोरी देरि में ई अचां थो, आफ्ताब खे चइजो त घर में ई रहे। का अहिड़ी ॻाल्हि आहे छा? न, रूटीन जी इन्वेस्टिगेशन आहे, कुझु शयूं मिलियूं आहिनि, आफ्ताब खां वेरीफाई कराइण। ओके, तव्हां अचो। आफ्ताब जी पापा, तव्हां सॼो? पुट SHO जो फोन आयो हुयो, हू हेॾां पियो अचे। पापा, हू अञा हाणे त तव्हां थी वियो आहे। पुट, पुलिस ऐं मौत जे अचण जो वक़्तु को बि मुक़ररु न आहे हूंदो। मूंखे SHO जे लहजे मां ख़तरे जी बूइ पई अचे। ख़तरो? छाजो? छा लाइ? तूं फौरन अंडरग्राउंड थी वञ। ओ कम ऑन पापा, मुंहिंजी गुमशुदगी त पुलिस खे अञा वधीक शक में विझंदी। मुंहिंजी छहीं हिस मुताबिक़ SHO जो तो ते 100% शक थी पियो आहे। हू कहिड़े बि वक़्तु तोखे अरेस्ट करे सघे थो। तूं फौरन हितां हलियो वञ। मां गुलफाम खे फोन करे थो छॾियां, तूं हुन वटि वञी रहो। गुलफाम? पर हू त पापा, हू कच्ची आबादी में रहंदो आहे। इहो न चरिया, होॾां कंहिंजो बि शक कोन वेंदो। तूं 2-3 ॾींहं वञी उते सुकून सां रहो, जेसिताईं मां तुंहिंजी ज़मानत कराए वठां। पापा थी सघे थो का अहिड़ी ॻाल्हि ई न हुजे ऐं मां हर भरो तोखे जेको चवां थो उहो वञी कर। छो ख़ामोश छो थी वएं? मरवत में मां ठाहियां। मुनाफ़िक़त तो करी? शायद। पर आशा त चवंदी आहे जिते शिराज़ हूंदो आहे उते मुनाफ़िक़त हूंदी आहे। जिते शिराज़ हूंदो आहे उते सदाई मुनाफ़िक़त हूंदी आहे। तूं कंहिं इसरार वांगुरु थी पियो आहीं। तो शायद मूंखे घणो सोचियो, न त माण्हुनि खे पंहिंजी ज़ात खां ॿाहिरि सोचण जो वक़्तु ई न मिलंदो आहे। ख़बर न आहे छो तोसां नफ़रत जे बावजूद बि तोखे यादि कंदी आहियां। नफ़रत छो? मूं तुंहिंजो छा बिगाड़ियो आहे? पाण त मिलिया ई 1-2 दफ़ो आहियूं, सो बि आयशा जी मौजूदगीअ में। नफ़रत इन जे लाइ चयमि जो तूं मुंहिंजी प्यारी साहेड़ी आयशा खे हेॾो वॾो धोखो ॾिनो। तुंहिंजी बेवफ़ाई ऐं लापरवाही जे करे हू मरंदे मरंदे बची आहे। इन में मुंहिंजो को बि ॾोह न आहे, पर तोखे वधीक छा ॿुधायां? तूं छा ॼाणी त असांजी दिलनि में छा हो? ख़ैर छॾींसि, तूं इहो ॿुधाए त तूं फोन छो कयो हो? तोसां दोस्ती रखण थी चाहियां। छा तूं मूंखे आयशा जी जाइ ॾेई सघीं थो? आयशा जी जाइ को बि न वठी सघंदो। आयशा अमर आहे। प्लीज़ मूंखे मायूस न कर। आई एम सॉरी, आइंदा मूंखे फोन न कजांइ। गिल्टी फील थो करीं इन जे लाइ? आउं त अञा पंहिंजे पैदाइश जे पादाइश में गुज़रां पियो। ॿिया गुनाह त अञा घणो अॻिते जो मरहलो आहे। बाय। वॾो ज़ालिम आहे। मुल्क मां गुरबत घटि करण जो मंसूबो ठाहे रहियो आहीं छा?
पंहिंजी गुरबत में गर्क थियल माण्हू ॿियनि जी गुरबत छा घटाईंदो? माना त अॼु दर्द मिड़ई सवायो आहे। मूंखे कुझु देरि जे लाइ अकेलो छॾे सघे थी? तोखे अकेलो छॾे पाण खे अकेलो कयां? प्लीज़। केतिरी देरि खां पोइ अचां? एक्चुअली मम्मा इस्लामाबाद मां आई आहे मूंखे वठण। मां वञणु नथी चाहियां। ओके, मां पोइ अचां थी। जी अंकल। तूं मूंखे ॾिसी वापसि छो पई वञे? कुझु न अंकल, बसि अम्मी खां पुछां पई त ख़ैरियत सां पहुची वई। अड़े बाबा, कहिड़ो हिमालय जबल ते वई आहे? इस्लामाबाद वई आहे न, जहाज़ ते वई आहे। जहाज़ में 1.5 कलाक जो सफ़र आहे, ख़बर ई कान पवंदी आहे। जी सही था चओ। शिराज किथे आहे? आई थिंक पंहिंजे रूम में हूंदो। मूंखे तोसां हिकु ज़रूरी ॻाल्हि करणी आहे। जी अंकल। वे तोसां शिराज जे बारे में डिस्कस करणु थो चाहियां। तो जेका शिराज जी आउटस्टैंडिंग हेल्प कई आहे से तुंहिंजियूं बेस्ट एफर्ट्स हुयूं। को बि माण्हू जेकॾहिं कंहिंसां एक्सट्रीम जी हद ताईं प्यारु कंदो आहे त उहो रिज़ल्ट जी परवाह कोन कंदो आहे। अंकल, इहे सभु ॻाल्हियूं माज़ी जो किस्सो आहिनि। मूंखां जेको थी सघियो मां उहो कयो, पर मूंखे इहा ख़बर न हुई त इहे सभु ॻाल्हियूं असांजी गिची में पवंदियूं। शिराज मुंहिंजे साम्हूं सना ऐं सुहेल जो निकाह करायो हुयो ऐं हू ॾाढो मुतमइन हुयो त ॿिन्ही खे ॿाहिरि मोकिलींदुसि, जीअं सना जो पीउ उन्हनि खे ॻोल्हे न सघे। आई नो, पर हींअर मां तोसां शिराज जे मामले में ॻाल्हाइण थो चाहियां। हींअर तुंहिंजी आपी घर में कान्हे का, इन लाइ मां तोसां फ्रीली ॻाल्हाए सघां थो। छो त वॾी भेण जी मौजूदगीअ में अदब ऐं एतिराम सबबु तूं शायदि न ॻाल्हाए सघी। आपो हुजे न हुजे, तव्हांजो एतिराम मूं ते फ़र्ज़ु आहे, पर मां शिराज जे रेफरेंस सां का बि ॻाल्हि नथी करणु चाहियां। पुछी सघां थो छो? जेसीं मूंखे अंदाज़ो आहे त तूं शिराज खे तमामु घणो चाहींदी आहीं। शिराज खे चाहियां थी, तॾहिं त शिराज खे डिस्कस नथी करणु चाहियां। सम्झाए छो? शिराज हिकिड़ो सुठो दोस्त ऐं हमदर्द आहे, महबूब न। हुन मूंखे कॾहिं बि अहिड़ी नज़र सां नाहे ॾिठो। चइबो त तुंहिंजी चाहत यकतरफ़ी आहे, पर मूंखे यकीन आहे त तो जेतिरो शिराज खे केरु बि नथो चाहे सघे। प्लीज़ तव्हां हिन किसे खे इते ई ख़तमु करे छॾियो। हा, जेकर तूं चाहीं थी त मां तोसां हिन मौज़ूअ ते कोन ॻाल्हाईंदुसि, पर हिकु न हिकु ॾींहुं शिराज खे शादी त करणी आहे न। मुंहिंजो ख़्यालु आहे त हिन वक़्तु शिराज जे लाइ तोखां सवाइ ॿी का बि बहितर छोकिरी कान्हे का। तव्हां मुंहिंजे लाइ एतिरो घणो सोचियो था, तव्हां मुंहिंजी एतिरी इज़त कयो था, एतिरी अहमियत, एॾी मोहबत मूंखे अंदाज़ो न हुयो। तव्हां त ग्रेट आहियो। मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त शिराज जी ज़िंदगी जो को बि अहिड़ो फ़ैसिलो न कजो जंहिंमें हुनजी रज़ामंदी न हुजे। ओके, बाक़ी मुना मां हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे त शिराज खे मां तुंहिंजी मोहबत जो यकीन यारींदुसि। अंकल, मुंहिंजी मौजूदगी जो अहसासु ॼाणण जी कोशिशि न कयो त बहितर आहे, छो त हू मुंहिंजे प्यार खे ॾिसण त छा महसूसु करण बि नथो चाहे। जेकर ईअं आहे त शिराज ॾाढो बदनसीब इंसानु आहे। मुंहिंजो एक्सपीरियंस चवे थो त जेकॾहिं तव्हां कंहिंखे चाहियो था त उन सां शादी कयो या न कयो को फ़र्क़ु नथो पवे, पर उन माण्हू खे जंहिंसां तव्हां बेपनाह प्यार था कयो छॾे था ॾियो त इन खां वधीक दुनिया में का बि हिमाकत कोन थींदी।
बकौल तुंहिंजे त तो ही मर्डर कोन कयो आहे त पोइ पुलिस तोखे छो पई ॻोल्हे ऐं अंडरग्राउंड छो थो थियणु चाहीं? फरा मां हींअर पंहिंजी स्टेटमेंट ते क़ाइमु आहियां। मूंखे फसायो पियो थो वञे। पुलिस ते प्रेशर आहे त मूंखे गिरफ़्तार कयो वञे। छो तुंहिंजी कंहिंसां दुश्मनी आहे? तोखे केरु गिरफ़्तार कराईंदो? सभु कुझु ॼाणी देर तूं अनजान थी थी। ॾाढो अफ़सोस थियो यार फरा। छा मतिलब? छा थो चवणु चाहीं? सही सिधी ॻाल्हि आहे। तुंहिंजो पीउ ऐं भाउ हू मूंखे जेल में ॾिसण था चाहिनि। मूंखे फाही ते चाढ़े ख़ुशियुनि जा ॾीआ ॿारण था चाहिनि। जवाब ॾे न। ख़ामोश छो थी वई आहीं? पंहिंजे पीउ ऐं भाउ जे नाले थदा सां छो थी भरी? मां तुंहिंजी बेवकूफ़ी ते थधो साह कयो आहे। दुनिया में अहिड़ो कहिड़ो पीउ हूंदो जेको पंहिंजी धीउ जो घर ख़राब कंदो? पापा जा तव्हांजी फैमिली सां केतिरा बि इख़्तिलाफ़ हुजनि, पर पापा हीअं नथो करे सघे। ॾाढो अफ़सोस सां चवणो थो पए। तूं हमेशह पंहिंजे वालिदेन खे तरजीह ॾिनी आहे। तुंहिंजे अॻियां मुंहिंजी का बि इज़त न आहे। ईअं त न चओ। तूं मुंहिंजे सिर जो साईं आहीं। पहिरीं तुंहिंजी इज़त आहे, पोइ ॿिए कंहिंजी। ख़ैर बहस करणु चाहियो आहे। मुंहिंजो ज़रूरी सामान पैक कर। ख़बर न आहे त घणा ॾींहं रूपोश रहणो पए। मां तोखां सिवा न रही सघंदसि। मां बि तोसां गॾु हलंदसि। चरी थी वई आहीं छा यार फरा? हुते कहिड़ा हालात हुजनि तूं सां कीअं रहंदी आहीं? बस तूं दुआ कर त मां रुॻो हिननि क्राइसिस मां निकिरी अच। मुंहिंजी दुआऊं तोसां गॾु। बेवकूफ़, तोखे जॾहिं अता साहब पाण घुराए शिराज सां शादी जी ऑफर ॾिनी त उन में इन खां वधीक ख़ुशीअ जी कहिड़ी ॻाल्हि आहे? ऐं तूं उनखे जवाबु ॾेई आई आहीं? आपू, मूंखे ख़ैरात में आयल ख़ुशियूं क़बूल न आहिनि। मूं ते को रहम करे मूंखे ॾाढो ख़राबु लॻंदो आहे। पर मामिलो शिराज जो आहे, इहो त सोच। माण्हू जी पंहिंजी अनापत हूंदी आहे। ऐं ॿियो वरी अता साहब वरी शिराज ते ज़ोर बार रखंदो त मोना सां शादी कर। ऐं शिराज इन ॻाल्हि खे कॾहिं बि क़बूल न कंदो, छो त शिराज पंहिंजे ज़हन ते हलण वारो माण्हू आहे। केर बि हुन खां ज़बरदस्ती हा नथो कराए सघे। पर शिराज त तोसां ज़हनी तौर ते सेठ आहे न, पोइ न करण जो कहिड़ो जवाज़? आपू, मेंटल अंडरस्टैंडिंग हुजणु अलॻि ॻाल्हि आहे। शिराज जे मिज़ाज खे कोई बि नथो सम्झी सघे। आपू, शिराज आयशा खे अॼु बि विसारे न सघियो आहे। हो हुन सां बेपनाह मोहबत कंदो आहे। पर जॾहिं आयशा संदसि माउ जे रूप। आयशा सां बि? छा इहो तूं छा चई वई आहीं? वरी चयो। न न आपू, वो ॿी आयशा हुई। अच्छा, मूंसां यानी पंहिंजी वॾी भेण सां गेम थी खेॾी? ॿी आयशा? छा ॿी आयशा संदसि माउ थी आई हुई छा? सच सच ॿुधाए मोना, छा मामिलो आहे? तोखे मुंहिंजे सिर जो कसम आहे। आपी, तीर कमान मां निकिरी वियो। हाणे मां हिनखे वापसि नथी करे सघां। जल्दी में वात मां निकिरी वियो। पर प्लीज़ तव्हां प्रॉमिस कयो त तव्हां हिन ॻाल्हि जो ज़िक्र कंहिंसां बि न कंदियूं। न कंदसि। ॿुधा? हा पी, इहा उहा ई आयशा आहे जंहिंजो शिराज सां जुनून जी हद ताईं इश्क हुयो। अक्सर हू ऑफिस टाइमिंग खां पोइ शिराज जे फ्लैट ते प्यार जा लम्हा गुज़ारींदा हुया। पोइ शिराज आयशा सां शादी छो न कई? डिटेल जी त मूंखे ख़बर न आहे, पर शायदि सना सां शादी जे करे आयशा खां प्यार जो पलाव कयो आहे। यानी कल्ह जी महबूबा अॼु जी माउ। वाह मौला तुंहिंजो इंसाफ़। मूंसां थियल ज़्यादतीअ जो अता साहब खां इहो बदिलो वरितो आहे। आपो, होश में अचो। ही तव्हां छा था कयो? हाणे त तव्हां मूंसां प्रॉमिस कयो आहे।
असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।